अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। कराची मां लापता थी परणो कंदड़ नारी निमरा काज़मी खे पुलिस अदालत में पेश करे छॾियो। हाई कोर्ट में दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी केस जी ॿुधणी। दुआ ज़हरा खे बाज़ियाब न कराए सघण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत IG सिंध कामरान फज़ल खे उहिदे जो चार्ज छॾण जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध कामरान फज़ल एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमण बि अदालत में पेश। निमरा काज़मी जा घर भाती बि अदालत में मौजूद रहिया। पुलिस निमरा काज़मी खे मुड़स समेत अदालत में पेश कयो। निमरा जी उम्र जी टेस्ट जो हुकुम जारी कंदे अदालत निमरा खे शेल्टर होम मोकिले छॾियो। केस जी ॿुधणी 2 जून ताईं मुलतवी कई वई। वफ़ाक़ी काबीना लापता माण्हुनि जे मामले ते कमेटी जोड़े छॾी। घरू वज़ारत पारां जारी पधरनामे मूजिब कमेटीअ जो चेयरमैन कानून वारो वज़ीर सेनेटर आज़म तारड़ हूंदो। घरू वज़ीर राणा सनावला, मवासिलात वारो वज़ीर असद महमूद, वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी कमेटी मेंबर तौर शामिल हूंदा। दिफ़ाई पैदावार जो वज़ीर इसरार तरीन, सेनेटर फैसल सब्ज़वारी ऐं आगा हसन बलोच बि कमेटी में शामिल हूंदा। नोटिफिकेशन मूजिब कमेटी सीनियर कानूनदाननि, इंसानी हक़नि जे नुमाइंदनि या कंहिं बि लाॻापियल शख़्स खां मदद वठी सघे थी। पधरनामे मूजिब लापता माण्हुनि बाबति जोड़ियल कमेटी पंहिंजी रिपोर्ट ग़ौर लाइ काबीना खे मोकिलींदी। मकानी चूंडुनि में पहिरियों मरहलो आज़ाद उम्मीदवारनि मैदान मारे वरितो। 32 ज़िलनि में थियल पोलिंग जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब आज़ाद उम्मीदवार 1418 सीटूं खटे अॻु भरा। सियासी पार्टियुनि में जमीयतुल उलमा इस्लाम फे 249 सीटूं खटे पहिरें नंबर ते, बलोचिस्तान अवामी पार्टी 193 सीटूं खटे ॿिए नंबर ते ऐं पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी 94 सीटूं खटे 3 नंबर ते रही। नेशनल पार्टी 88, BNP 70, पीपल्स पार्टी 56, BNP अवामी 42, तहरीक इंसाफ ऐं ANP 23 सीटूं हासिल कयूं। जमहूरी वतन पार्टी 18, नून लीग 15 ऐं जमायतुल इस्लामी 7 सीटूं खटियूं। मुल्तान खां कराची वेंदड़ ज़करिया एक्सप्रेस में औरंगी टाउन जी औरत सां ट्रेन अमले पारां इज्तिमाई ज़्यादती। ख़ानगी निगरानी में हलंदड़ ज़करिया एक्सप्रेस में सफ़र दौरान टिकट चेकर AC बोगी में वेहारण बहाने ॿिए कंपार्टमेंट में वठी वियो। औरत खे टिकट चेकर इंचार्ज ऐं हिकु नामालूम शख़्स ज़्यादती जो निशानो बणायो। कराची सिटी रेलवे स्टेशन थाने ते केस दाख़िल, जवाबदार फ़रार थी विया। बिजली जी क़ीमतुनि में 1 जुलाई खां फ़ी यूनिट 8 रुपया मरहलेवार वाध जो इम्कान। तवानाई वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब बिजलीअ जे क़ीमत में वाध बुनियादी टैरिफ जे मदद में कयो वेंदो ऐं वाध जो फ़ैसिलो बिजली फ़राहम कंदड़ 10 कंपनियुनि जे दरख़्वास्तनि ते नेपरा जे फ़ैसिलनि बाद थींदो। फ़ैसिले बाद वफ़ाक़ी हुकूमत टारगेटेड सब्सिडी जो बि फ़ैसिलो कंदी। ज़रियनि मूजिब फ्यूल प्राइस महांगी, डीलर डॉलर गर्दिशी कर्ज़नि ऐं कंपनियुनि जे नुक़साननि सबबि बिजली महांगी थींदी। क़ीमतुनि में वाध मरहलेवार थींदी। पाकिस्तान खे हर शोबे में चीन जी मदद जी ज़रूरत आहे। पाक चीन दोस्ती वक़्त सां गॾु मज़बूत थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सीड़पकार कंपनियुनि जे नुमाइंदनि जी तक़रीब में ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 3 ॾहाकनि में चीन तमामु घणी तरक़ी कई। चीन हर ॾुखिये वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो।
ख़ास करे ज़राअत ऐं सनत जे शोबे में चीन जी मदद जी ज़रूरत आहे। सीपेक पाकिस्तान ऐं चीन जे विच में अहम मनसूबो आहे। ज़रई शोबे में पाकिस्तान चीन जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करणु चाहे थो। नेब कानूननि जे हवाले सां तरमीमूं कयूं वयूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मादरी शाह चयो आहे त पेशीअ ते जेतिरो ख़र्च अचे थो उन जो हिसाब लॻाए वञे त सभिनी जो केतिरो बणिजे थो। वॾे वज़ीर मूजिबि कराची में पुलिस ऑफिसरनि ते तशदुद थियो। पुलिस वेन खे साड़ियो वियो। पीटीआई खे एहतजाज करणो हुयो त पहिरियां जॻह जो तयन करे हां। कंहिंखे पुरअमन एहतजाज करणो आहे त दरवाज़ा खुलियल आहिनि। हुकूमत सियासत के दाव ते लगाए गैर मक़बूल फैसला कया। IMF सां मुआहिदो इमरान खान हुकूमत कयो हुयो। इमरान पंहिंजी हुकूमत वींदे ॾिसी IMF मुआहिदे जी मुखालफ़त करण लॻो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान पाण खे क़ौमी लीडर चए थो पर पिशावर खां ॿाहिरि नथो निकिरे। बिलावल भुट्टो चयो त हू इमरान खान इस्तीफ़ा ॾे या बेएतमादी रिथ खे मुंहुं ॾिए। सईद गनी मूजिबि लीक थियल ऑडियो बाबति हू अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पुछी आगाही ॾींदो। चूंडूं इमरान खान जी मर्ज़ीअ मुताबिक़ न थींदियूं। इरसा 1991 तहत सिंध के हिस्से जो पानी ॾियण में नाकाम रहियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमुन चयो आहे त सिंध जा हारी पाणी बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वॾे वज़ीर ऐं आबपाशी खाते वारे वज़ीर पाणी जो मसइलो वफ़ाक़ अॻियां उथारियो आहे। वज़ीर आज़म मुदाख़लत करे त सिंध खे हिस्से जो पाणी मिले सघे थो। वज़ीर आज़म हायर एजुकेशन कमीशन जे वसीलनि में जोगे इज़ाफ़े जूं हिदायतूं करे छॾियूं। वज़ीर आज़म चयो आहे त सॼे मुल्क जे यूनिवर्सिटियुनि में तालीमी मनसूबनि जी बहाली ते ध्यानु ॾिनो वञे। उस्तादनि ऐं शागिर्दनि खे हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे खां 2 जून ताईं तुर्कीअ जो दौरो कंदो। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म तुर्की सरमाएदारनि सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जे मज़ार ते हाज़िरी भरींदो। नालायक हुकूमत पाकिस्तान जो बेड़ो बोड़े रही आहे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त पाकिस्तान महीननि या हफ़्तनि में न पर ॾींहनि में हेठि वञी रहियो आहे। मुल्क में इम्पोर्टेड हुकूमत खाओ ऐं निकिरो जी पॉलिसी ते हली रही आहे। इमरान खान वॾी महिनत सां पाकिस्तान खे पटड़ीअ ते आंदो हो। पाक भारत पाणी तकरार ते 2 ॾींहनि वारियूं ॻाल्हियूं अॼु नई दिल्ली में शुरू थी वयूं। पाकिस्तान वफ़द जी सरबराही इंडस वाटर कमिश्नर सैयद महर अली शाह करे रहियो आहे। वफ़द में मौसमियात खाते जो DG आबपाशी नेस्पा कई परॾेही वज़ारत जा नुमाइंदा शामिल आहिनि। इंडस वाटर कमिश्नर महर अली शाह जो चवणु आहे त पाकिस्तान खे चिनाब नदीअ ते भारत जे 3 प्रोजेक्ट्स ते एतिराज़ आहे। ॻाल्हियुनि में बोर्ड जी अॻुवाट इतलाह ते बि ॻाल्हियूं थींदियूं।
सोभेदेरे में जवाबदारन फायरिंग करे पुलिस एहलकार के क़त्ल करे छडियो। पुलिस मूजिब पुलिस एहलकार जमील सहतो ते घर ॿाहिरां हथियारबंदन फायरिंग कई। फायरिंग में ज़ख्मी थियल पुलिस एहलकार अस्पताल नीअ जे रस्ते में ई दम ॾेई छडियो। पीर जो गोठ भरसा गोठाणन जे मुबैना फायरिंग में एक हथियारबंद मारिजी वियो। ॿियो ज़ख्मी गोठ सालेह सोलंगी में हथियारबंदन गोठ ते चढ़ाई करे ॾिनी। हथियारबंदन ऐं गोठाण विच में फायरिंग गोलियूं लॻण सबबि हिकु हथियारबंद मारिजी वियो। ॿियो ज़ख्मी थी पियो। मारिजी वियल हथियारबंद जी सुञाणप मक़सूद उर्फ़ मको शरतोर थी। पुलिस मूजिब मारिजी वियल ऐं ज़ख्मी पाण में भाइर आहिनि। ठुल भरसां जवाबदारन कारण इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान खे क़त्ल करे छडियो। ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ मीरण खोसो में जवाबदारन बंदूक जा फायर करे अब्दुल्ला खोसो ऐं नारी सुगरा खोसो खे क़त्ल करे छडियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छडिया। वाक़िए बाद जवाबदार फरार थी विया। मेहर जे भिटाई कॉलोनी में जमाली बिरादरी जे धुरिन में तकरार ता फायरिंग। नीगर क़त्ल पीउ ज़ख्मी। गोली लॻण सबबि 15 वरियनि जो सागर जमाली थॾे ते मारिजी वियो। सिकंदर जमाली मरणगी गणतीअ जोगी हालत में लाड़कानी अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे वारसनि मूजिब संगावती तकरार तां जवाबदार शहज़ादो जमाली सुबुह सवेर घर ते हमलो करे हथियारनि जा मुंहं खोले छडिया। ॾखण पंजाब ऐं सिंध जे इलाइक़नि में सख़्त गर्मी। मौसमियात खाते मूजिब अॼु मुल्क जा केतिरा ई इलाइक़ा गरम ऐं ख़ुश्क रहंदा। माहिरनि शहरनि खे बिना ज़रूरत जे घरनि खां ॿाहिरि न निकिरण ऐं घणे खां घणो पाणी इस्तेमालु करण जी इजाज़त ॾेई छॾी।